बनू भरसा गोठ हीमू कोहली जो रहंदड़ 24 सालन जो पोरियत नौजवान विष्णु वल्द रायचंद उर्फ पोढ़ो कोहली चूहड़ जमाली में मजदूरी करण दौरान बिजली जी तारुनि मां करंट लगण सबब फोत थी वियो। संदसि लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो जॾहिं त फोती नौजवान जी साल अॻु शादी थी हुई, जंहिं मां खेसि खेमचंद नाले 5 महीननि जे पुट जो औलाद आहे, जॾहिं त संदसि ज़ाल नौजवान नीला कोहली ॿुधायो त बनू में रोज़गार जा ज़रिया न हुअण सबबि मुड़ुस विष्णु कोहली काफ़ी टाइम खां चूहड़ जमाली शहर जे हिक ज़मींदार वटि संदसि ज़रई फार्म ते मज़दूरी कंदो हो, जिते बिजली जो करंट लॻण सबबि फोत थी वियो आहे। हुन वधीक ॿुधायो त असांजो हाणे अल्लाह खां सवाइ ॿियो केर बि धणी वारिस नाहे, बेसहारा थी विया आहियूं, ख़ुदा माली मदद कई वञे।